सोबुदिरो लॻ नवाज़ शरीफ जे रवासिन औरतुनि मासूम ॿारनि मसमात रुबीना ज़ाल मरहम ग़ुलाम मोहम्मद छजड़ू मसमात शबनम ज़ाल रोशन ओठे मसमात रोज़ीना ज़ाल अब्दुल सत्तार ओठे मीडिया वारनि अॻियां एहतिजाज कयो। मुतासिरनि दाहिंद इल्ज़ाम हणंदे चयो त ॻोठ जो पाथारीदार चोरनि जो साथारी नालेवार चोर ज़मीर ओठे असांजो जीअं जंजाल करे छॾियो आहे। ज़मीर ओठे मसमात रुबीना छजड़ो ओठे जे ख़ानदान खे लाड़कड़ मां लॾाए नवाड़ो भरिसां हिकु कब्ज़े हेठां अंदरि ज़मीन ते रहियो आहे। उते रहण दौरान ज़मीर ओठे मसमात रुबीना छजड़ो जी नौजवान धीउ मसमात सीमा सां ज़बरदस्ती नाजाइज़ लाॻापा रखिया। मसमात सीमा असांखे पढ़ण बि न ॾींदो हुयो, जंहिं चवंदो हुयो त मुंहिंजी ज़ाल उहे औरतुनि वधीक ॿुधायो त ज़मीर ओठे ॿियो केतिरियूं ई औरतूं आणींदो हुयो, जोकी हद जी पुलिस ऑफिसरनि बासर वॾेरनि ऐं सियासी माण्हुनि खे पेश कंदो हुयो। इहा जेका बि औरतुनि वेशी ज़ालिम चोरनि जी साथारी ज़मीर ओठे जो चवणो त अखण न मञंदी हुई, उनखे ॾोहारी हथां पुलिस मार्फत तंग करे पंहिंजा नाजाइज़ मक़सद माणींदो आहे। असां वॼ वठी हिन ज़मीन तां फ़रार थी नवाज़ शरीफ में रिहाइश इख़्तियार कई आहे। ज़मीर ओठे असांखे धमकाईंदो रहे थो। मूंखे मसमात सीमा छजड़ो वापसि आणे ॾियो, जंहिंखे असां पंजाब उमाणे छॾियो आहे। हुननि IG सिंध, DIG सकर, SSP खैरपुर औरतूं सप्लाई कंदड़ चोरनि जे साथारी चोर ज़मीर ओठे ऐं सॻियूं पुलिस जे ज़ुल्म जे नोटिस वठी ॿी सूरत में पाण साड़ींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।